माहवार मैगजीन हमसरी हैदराबाद शुमारो अप्रैल 2021 पेश ख़िदमत है आओ तो सुंदरता ॻोल्हियूं जी महूरती तकरीब बाबत रिपोर्ट। तहरीर मोहतरम गुलाम नबी सुमरो, आवाज साकिब अबड़ो। कारण को झन चेहरन में माण्हुन कुछ अबोझन में, कारण को झन चेहरन में माण्हुन कुछ अबोझन में, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं। कारण को झन चेहरन में माण्हुन कुछ अबोझन में, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं। 27 मार्च 2021 छंछर जे ॾींहुं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे लॉन में ज़ाहिदा अबड़ो जे पहिरें शाइरी मजमूए आओ त सुंदरता ॻोल्हियूं जी महूरती तकरीब थी गुज़री, जंहिंजी सदारत सिंध जे नामियारे शाइर इमदाद हुसैनी कई ऐं किताब ते ॻाल्हाईंदड़ महिमाननि में सहर इमदाद, अमर सिंधु, रिहाना चन्नड़, हेमनदास चंदाणी, फ़हीम नूनारी, गुलाम नबी सुमरो, अज़ीज़ गोपांग, शौकत उॼण ऐं रुमासा जावेद शामिल हुआ। कोविड-19 जे करे तकरीब खे बलोच हॉल में न करण जो फ़ैसिलो कयो वियो, जेको तमामु घणो ख़ुशगवार साबित थियो। चंड पंहिंजी मुकमिलता सां चौॾस रोशनी पखेड़ींदो रहियो ऐं कुदरती माहौल में सभई महिमान प्रोग्राम जो लुत्फ़ माणींदा रहिया। ही प्रोग्राम प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन जे तरफ़ां मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सरवाणी मंज़ूर थहीम कई। मंज़ूर थहीम पंहिंजे आजाणे ख़िताब में चयो त अदब बज़ाते ख़ुदि हिकु मज़ाहमत हूंदो आहे। प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन अदब खे फोकस करे थी ऐं उन बहस में नथी पवे त अदब बराए ज़िंदगी आहे या अदब बराए अदब आहे। हुन वधीक चयो त असीं सभु हिक ॿिए लाइ आहियूं ऐं ज़िंदगी तमामु अहम आहे ऐं असीं उमीद था करियूं त हितां हिकु नए जज़्बे सां उथंदासीं। कचड़न कचड़न घरड़न में डठल पिटल कुछ शहरन में, कचड़न कचड़न घरड़न में डठल पिटल कुछ शहरन में, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं। कारण को झन चेहरन में माण्हुन कुछ अबोझन में, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं। महूरती तकरीब जे सदारती ख़िताब में मोहतरम इमदाद हुसैनी चयो त अंदर जी सूंह ज़ाहिरी सूंह खां वधीक अहम आहे। सूंह जी जेका ॻाल्हि कई आहे ज़ाहिदा, न घटायां न वधायां, कल खे अॼु सां मिलाए जा, हिकु अहिड़ी कड़ी आहियां, मामूली केॾी बि हुजां पोइ बि ग़ैर मामूली आहियां। असांजो आम माण्हू सचो ऐं खरो आहे, ॾुखनि ऐं बुखुनि में आहे, पर पंहिंजी ज़मीन ऐं ॿोलीअ सां जुड़ियल आहे। शाइरी फट ते पहो आहे, शाइरी उम्मीद आहे, अखियुनि जी ओजर आहे, सूंह जी तलाश में असां सां गॾु आहे। हुन किताब जे अंग्रेज़ी तर्जुमे ते पंहिंजो ख़्यालु वंडींदे चयो त ही सिंधी शाइरीअ जो पहिरियों किताब मुंहिंजी नज़र मां गुज़रियो आहे जेको अंग्रेज़ी तर्जुमे सां गॾु छपियल आहे ऐं जंहिंजो मुतरजम एजाज़ मंगी आहे, जंहिं हिन खे ॾाढो सुठो तर्जुमो कयो आहे। हुन सां ज़ाहिदा अबड़ो जा ख़्याल सॼी दुनिया ताईं पहुचंदा ऐं असांजी सभिनी जी पहुच सॼी दुनिया ताईं थींदी। सहर इमदाद पंहिंजी तकरीर में चयो त सिर्फ़ रदीफ़ ऐं काफ़ियो अहम नाहे, जेसि ताईं शाइरीअ में फ़िक्र नाहे तेसी ताईं उहा शाइरी नाहे। शाइर ते वॾी ज़िम्मेदारी आहे। शाइरीअ में ॿोलीअ ऐं ख़्याल जी लामहदूदियत अहम आहे ऐं शाइर जो कमु आहे त पंहिंजी ॿोलीअ खे वधाए ऐं शाइर खे पंहिंजो नक़ाद पाण हुजणु घुरिजे। शाइरी फ़न आहे, सिर्फ़ बहर वज़न शाइरी नाहे। तव्हां यूनान जे फ़िलासफ़र्स खे पढ़ो त तव्हांखे ख़बर पवंदी त उन्हनि जे नज़रिए मुताबिक़ बहर वज़न ज़रूरी नाहे। शाइरी पंहिंजे रूह ऐं कैफ़ियत ऐं अंदर जो तलातुम आहे। इहे सभु शाइरीअ में हुजणु घुरिजनि।
अॼुकल्ह कुझु शाइर अख़बार जी ख़बरुनि खे नंढियुनि वॾियुनि सिटुनि में लिखी सम्झनि था त उन्हनि नसरी नज़्म लिखी छॾियो। ज़ाहिदा जी शाइरीअ में नवनि जज़्बनि, आसुनि ऐं उम्मीदुनि जी शाइरी आहे। संदसि शाइरीअ में शहरियत आहे। तेज़ तरार ज़बाननि में कुझु माण्हू शैताननि में, तेज़ तरार ज़बाननि में कुझु माण्हुनि शैताननि में, आओ त सुंदरता ॻोल्हियूं। अमर सिंधु पंहिंजी तकरीर में चयो त जॾहिं बि को लेखक या शाइर कुझु लिखे थो त खेसि इहा उमेद हूंदी आहे त संदसि लिखियल अखर पढ़ियो वेंदो। मां ज़ाहिदा जे किताब मां कुझु नज़्म पढ़ी छिरकी पियुसि ऐं उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। शाइरीअ में ख़याल, नवाण ऐं रिदम मौजूदु आहे। उहा कहिड़ी जुदागाना सिफ़त आहे जेका कंहिं शाइर खे धार करे बीहारे थी, जंहिंजी दिलि जी अख में उहा रोशनी नाहे जेका सूंहं न ॾिसी सघे त इहो शाइर नाहे। तव्हांखे ख़बर पवंदी त हिन किताब में समाज में सुंदरता कोन्हे ऐं शाइर जी दिलि हसास हूंदी आहे ऐं उन जी दिलि आम माण्हू जे मुक़ाबले में सुंदरता खे वधीक ॻोल्हींदी आहे जेका आम तौर ते नज़रअंदाज़ कई वेंदी आहे। ज़ाहिदा जी अखि उन शइ त खुतल आहे त उहा उन्हनि शयुनि में सुंदरता ॻोल्हे थी जंहिंखे माण्हू आम तौर ते बदसूरती सम्झनि था। दुनिया में ह्यूमनिस्ट हुजण जी तारीफ़ मुकम्मल थी नथी सघे जेसिताईं हू ॾुतड़ियल तबक़नि जे बारे में न सोचे। लेखका रिहाना चन्नड़ चयो त हैरत जी ॻाल्हि आहे त असां अदब खे तारीख़ जे हवाले सां नथा लिखूं, पर अदब ख़ुदि तारीख़ आहे। ज़ाहिदा सूंहं जी ॻोल्हा में निकितल आहे छो त माण्हुनि खां सूंहं खसी वई आहे। ज़ाहिदा सभिनी खे कोठ ॾिए थी त उन्हनि इंसाननि जी सुंदरता खे ॻोल्हियूं जिन खां संदन अंदर जी सूंहं खसी वई आहे। ज़ाहिदा औरत जे ज़ेवरनि खे तारीख़ी ग़ुलामीअ जो तसलसल सम्झे थी ऐं उन खां इनकार थी करे। शौकत उॾण जो चवणु आहे त हीअ शाइरी अहसासनि जो काक महल आहे। शाइरी जज़्बनि जो अणझल इज़हार आहे। नक़ादनि जो चवणु आहे त शाइरीअ में जॾहिं लफ़्ज़ वधी वेंदा आहिनि त उहा ईअं ई आहे जीअं वण में पन वधी वञनि ऐं फ्रूट न हुजे। ज़ाहिदा जी शाइरीअ में ॻाल्हि मुख़्तसिर ऐं सचाईअ सां कयल आहे। संदसि शाइरीअ में शाइराणो सच मौजूदु आहे। ज़ाहिदा जी किताब में शाइराणा किरदार नज़र ईंदा, उन्हनि खे ईअं ई पंहिंजी शाइरीअ में पेश करे थी। इहो शाइरा जो कमाल आहे। फ़हीम नूनारीअ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त शाइरा जो तख़लीक़ी इज़हार निहायती ईमानदाराणो आहे। शाइर अज़ीज़ गोपांग पंहिंजो मज़मून 8 नज़्म ऐं 9 ज़ाहिदा जे उनवान सां पेश कयो ऐं हुन वधीक चयो त सुठे शाइर जी सुञाणप इहा हूंदी आहे त संदसि दाख़िलियत ख़ारिजियत खां धार नाहे हूंदी। शाइर जी लातालुकी सियासतदान जे वाइदे खां 100 भेरा सुहिणी थिए थी, जंहिंमें इश्क जो शऊर थिए थो, नारनि जो गोड़ न। संदसि शाइरी पढ़ी चई सघिजे थो त शाइरा ख़्वाब खपाइण लाइ न पर ख़रीद करण लाइ निकितल आहे। ग़ुलाम नबी सुमरो चयो त शाइरी इंसान जी पत्थर दिलि खे नरम कंदड़ आहे। हिन क़िस्म जे समाज में सुंदरता ॻोल्हण लाइ ही शाइरी मजमूओ हिकु किताब हुजण सां गॾु एहतिजाज बि आहे। मज़हब जे इनकारनि में कुझु माण्हुनि नाकारनि में, मज़हब जे इनकारनि में कुझु माण्हुनि नाकारनि में, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं। रुमासा जावेद पंहिंजा ख़्याल वंडींदे चयो त अदब खां वधीक ॿी का बि शइ कंहिं बि समाज जे लाइ बहितर नथी थी सघे। मुआशिरे जो हिसो मर्द ऐं औरतूं बि त ट्रांसजेंडर बि। जेकॾहिं उन्हनि खे लिखण लाइ ऐं ॻाल्हाइण लाइ जाइ न ॾिनी वई त पोइ समाज जे मसइलनि जी सही अक्कासी न थी सघंदी। ज़ाहिदा अबड़ो जे कम खे भलीकारियो वञे। किताब जो उनवान बि मुस्बत आहे त किताब जे अंदरि मुकम्मल मुस्बत अहसास बि मौजूदु आहिनि, जंहिंमें उम्मीद मौजूदु आहे। हर माण्हू ऊंदाहीअ खे ॾोह ॾींदो आहे, पर ज़ाहिदा अबड़ो ऊंदाहीअ खे ॾोह ॾियण बदिरां पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारियो आहे। ज़ाहिदा अबड़ो चयो त कंहिं बि लेखक लाइ उहो वॾो ॾींहुं हूंदो आहे जंहिं ॾींहुं संदसि किताब ते ॻाल्हायो वञे। संदसि चवणु हो त समाज में सियासी ऐं समाजी तब्दीली पैदा करण जो वाहिद ज़रियो अदब आहे। असांजो माण्हू हसास आहे, दुनिया खां बाख़बर आहे। हिकु ग़रीब माण्हूअ खे बि पंहिंजे मफ़ाद जी ख़बर आहे, पर तइलीम जी कमीअ असांखे पुठिते रखियो आहे। संदसि ख़्यालु हो त मर्द ऐं औरत ॿई ज़ालिम बि आहिनि त मज़लूम बि। ज़ालिम उहो माइंड सेट आहे जंहिंजे हथ में ताक़त आहे। संदसि ख़्यालु आहे त रोशन ख़यालीअ जे ॾीए खे विसाइणो नाहे ऐं उन जी रोशनीअ जी
हिफ़ाज़त करणी आहे। कारण कोझन चहिरन में माण्हुनि कुझु अबोझन में आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता ॻोल्हियूं, आओ त सुंदरता